बलूचिस्तान जिला के हरनाई में मेजर ऐं जवान शहीद, 3 दहशतगर्द बि मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सेस जी गाड़ी ते बम हमले में मेजर ऐं जवान शहीद थी विया। शहीद मेजर मोहम्मद हसीब जी जनाज़ नमाज़ चकलाला किरज़न रावलपिंडी में अदा। आर्मी चीफ समेत फौजी ऐं सिविल क़यादत जी शिरकत। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त दहशतगर्दनि ऐं संदनि मददगारनि ख़िलाफ़ जंग लाइ पुरअज़्म आहिनि। जवाननि जी कुर्बानी दहशतगर्दी कावजनि में पुख्ते अज़्म जो सबूत आहिनि। क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक फौज ऐं कानून लागू कंदड़ इदारनि सां गॾु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां नेशनल एक्शन प्लान जे अपेक्स कमेटी जो इजलास सूमर ते तलब। इजलास में आला फौजी ऐं सिविल क़यादत ऐं वॾा वज़ीर शिरकत कंदा। अमन जी मजमूई सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंधु दरिया मां 6 केनाल कढण वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त सिंध सां मुसलसल अढंगो वर्ताउ कयो वियो आहे। हुकूमत मुआहिदनि ते अमल न पई करे। पीपी सलाह मशवरे में शामिल न आहे। 6वीं तरमीम में मसरूफ़ हो त वफ़ाक़ केनाल ठाहिण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी सरकार जो केनाल ठाहिण लाइ इख़्तियार कयल तरीक़ो दुरुस्त न आहे। जुडिशियल कमीशन में बि सिंध खे बराबरी जी बुनियाद ते नुमाइंदगी न मिली आहे। मुल्क में 2 निज़ाम नथा हली सघनि। चीफ जस्टिस ऐं आईनी बेंच जे सरबराह खे तकरारी न हुअणु घुरिजे। हुकूमत ज़राअत ऐं टेक्नोलॉजी जे शोबे खे नुक़सान ॾेई रही आहे। 4G टेक्नोलॉजी ते कूड़ ॻाल्हाए पियो वञे। इंटरनेट ऐं VPN बंदि करण ते ख़दशा आहिनि। सदर आसिफ ज़रदारी जे पेर में 4 फ्रैक्चर आहिनि। संदसि सिहत ठीक थियण में कुझु वक़्तु लॻी वेंदो। सिंध जे राजधानी कराची समेत 18 ज़िलनि में मकानी इदारनि जी नंढी चूंड में अक्सर PP उम्मीदवार कामयाब। कराची में पीपल्स पार्टी खे 90 सीटुनि ते कामयाबी। जमात इस्लामी खे 2 सीटूं मिली सघियूं। जियालनि जो जशन, झुमरियूं। जमात इस्लामी जो मुखालिफ़ उम्मीदवारनि ते धांधली जो इल्ज़ाम, एहतजाज, नारेबाज़ी। उमरकोट वेझो लिंग कांडारींदड़ वाक़ियो। वेशी शख़्स पंहिंजे 2 मासूम भाइटनि खे बेदर्दी सां क़तल करे छॾियो। सतराम दास मेघवार कुहाड़नि जा वार करे 6 वरनि जे सुंदर ऐं 8 वरनि जे नरेंद्र खे क़तल करे छॾियो। वाक़े बाद पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। इलाइक़े में सोग वारो माहौल छाइजी वियो। चंबड़ वेझो लंचवाणी मरी बिरादरी जी बिंदरनि में झेड़ो। 1 नौजवान क़तल, 1 ज़ख़्मी। वाक़े बाद मक़तूल जो मड़ई ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। सिंध TV नेटवर्क तरफ़ां 1 डिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सक़ाफ़त। सिंधु दरिया असांजी मइशत जे सिरे हेठि ऐलानियल सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण लाइ तयारियूं जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में अचरक ऐं टोपियुनि जा स्टॉल क़ाइम। सक़ाफ़ती कचेरियुनि ऐं मौसीक़ी जूं महफ़िलूं। सिंधी गीतनि ते रक़्स। इस्लामाबाद जे लोक विरसा मेले में सिंधी सक़ाफ़त खाते पारां पवेलियन क़ाइम। हथ जे हुनर, लोक मौसीक़ी ऐं सक़ाफ़ती रक़्स माण्हुनि खे मोहे छॾियो। KPG गवर्नर फैसल करीम कुंडी तरफ़ां सिंधी सक़ाफ़ती पवेलियन जो दौरो। रवादारी ज्वाइंट एक्शन कमेटी 23 नवंबर ते हैदराबाद में रवादारी मार्च ऐं मशल बरदार रैली जो ऐलान करे छॾियो। 2 नवंबर ते भिटधणी ऐं शेख अयाज़ जे मज़ार ते बि हाज़िरी वठण जो फ़ैसिलो। अॻवाननि जो चवणु आहे त डॉक्टर शाहनवाज़ कुंभ जे क़ातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। सिंध दुश्मन मंसूबा बि बर्दाश्त न कया वेंदा। ऐं ऑस्ट्रेलिया पहिरीं T20 मैच में पाकिस्तान खे 29 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। एक्सट्रियल बरसात मुतासिर मैच में पाकिस्तानी बॉलरनि खे धोई छॾियो। 18 बालनि ते 43 रन्सूं। क़ौमी टीम जो को बि बैटर कैंगरूज़ बॉलरनि जो मुक़ाबिलो न करे सघियो। कप्तान मोहम्मद रिज़वान जो चवणु आहे त ग्लेन मैक्सवेल जे गैर मामूली इनिंग्स सबबि ऑस्ट्रेलिया खे कामयाबी मिली। घटि ओवर जी रांदि में कारकर्दगी बरक़रार रखणु ॾुखियो हूंदो आहे। पाकिस्तानी टीम में कमज़ोरियूं आहिनि। नाकामी ते जाइज़ो वरितो वेंदो आहे।